अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 16 मार्च 2026 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अव्हांजी ख़िदमत में हाज़िर अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। बलूचिस्तान में जबरी गुमशुदगियुनि जो सिलसिलो रुकिजी न सघियो, वधीक 8 ॼणा खंभिजी विया। मोरो वाक़े जे मुतासिरनि सां इंसाफ़ न थियो, वारसनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। जस्कम पारां मंशात ख़िलाफ़ एहतिजाजी तहरीक शुरू, पड ईदन में मार्च। मिठी में डॉक्टर जी ख़ुदकशी वारे वाक़े जी जांच शुरू, वाक़े ख़िलाफ़ मुज़ाहिरा। तंगवाणी में नौजवान खे खंभण ख़िलाफ़ एहतिजाजी धरणो। हिंगुरजा में भी शागिर्द जी बाजियाबी लाइ एहतिजाज जारी। जीए सिंध मुहाज़ जो चेयरमैन रियाज़ चांडियो अमा जिंदो वटि पहुतो। रियाज़ चांडी चयो आहे त अमा जिंदो क़ौमी हीरो आहे, ग़ुलामी ख़तमु करण लाइ जदोजहद जारी रहंदी। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां जबरी गुमशुदगियुनि जो सिलसिलो जारी आहे। वधीक 8 ॼणा खंभे गुम कया विया आहिनि, जॾहिं त मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां लाश मिलण वारो सिलसिलो पिणु हलंदड़ आहे। जबरी तौरु खंभे गुम कयल माण्हुनि खे क़त्ल करे संदन लाश उछलाया वञनि था, सियासी समाजी धुरियुनि पारां, जंहिंजी मज़म्मत पिणु कई वञे पई। कोयटा जे सरियाब वारे इलाइक़े मां सैफुल्ला वल्द अताउल्ला खे जबरी तौरु खंभे गुम कयो वियो। गवादर जे जीवणी वारे इलाइक़े सां तालुक़ु रखंदड़ मजीद वल्द ग़ुलाम मोहम्मद खे पिणु सिक्योरिटी एहलकार खंभे खणी विया। ख़ुशदार जे ज़हरी वारे इलाइक़े में पिणु 2 भाइरुनि जे खंभिजण वारो वाक़ियो साम्हूं आयो। शम्स बलोच खे जबरी तौरु खंभे गुम कयो वियो, जॾहिं त संस भाउ कमर ज़हरी खे पिणु खंभियो वियो आहे। बलूचिस्तान जे ज़िले केच ऐं खारान में पिणु जबरी गुमशुदगियुनि जा वाक़िया पेश आया। 2 मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 3 ॼणनि खे पाकिस्तानी फोर्सिस पारां खंभियो वियो आहे। तुरबत वारे इलाइक़े मां बालाच पीरल खे खंभे गुम कयो वियो आहे, जॾहिं त ॿिए वाक़े में बालाच नसीर खे पिणु खंभे गुम कयो वियो। खारान वारे इलाइक़े मां अब्दुल गनी वल्द अब्दुल हफ़ीज़ खे पिणु जबरी तौरु खंभे गुम कयो वियो आहे। वाज़े रहे त बलूचिस्तान में जबरी गुमशुदगियुनि ऐं अगवा वारा वाक़िया रोज़ जो मामूल बणिजी चुका आहिनि। जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ कोयटा में एहतिजाजी कैंप पिणु जारी आहे। काल्ह बि एहतिजाजी कैंप जारी रखी वई। उन मौक़े ते मुतालबो कयो वियो त फौरी तौर ते जबरी तौरु खंभे गुम कयल माण्हुनि खे आज़ादु कयो वञे। ईरानी फ़ौज पारां इसराइली ऐं अमेरिका जे हदफ़नि ख़िलाफ़ वाइदे सादिक़ 4G54 लहर जो आगाज़ जदीद मिज़ाइलनि सां कयो वियो आहे। हिन जंग में पहिरियों भेरो तवील फ़ासिले ताईं हदफ़ खे निशानो बणाइण वारा सजील मिज़ाइल इस्तेमालु कया विया आहिनि, जॾहिं त असफ़ान ते अमेरिका पारां पिणु हमिलो कयो वियो। ईरानी मीडिया मूजिबि पासदारनि इनक़लाब आचर ते ऐलान कयो त उहा जवाबी कार्रवाई या ज़ोहरा ऑपरेशन कोड तहत अंजाम ॾिनी वई, जंहिंमें केतिरा ई मिज़ाइल इस्तेमालु कया विया, जिन में डबल वारहेड वारा सुपर हेवी खुरम शहर मिज़ाइल, ख़ैबर क़दर ऐं अमाद शामिल आहिनि। ईरानी मिज़ाइल सजील अमेरिका ऐं इसराइल पारां 28 फरवरी ते ईरान ख़िलाफ़ कयल जारहणी जंग खां पोइ इस्तेमालु कयो वियो, जॾहिं त दावा कई वई आहे त हिन मिज़ाइल ज़रिए इसराइली हुकूमत जा कमांड एंड कंट्रोल सेंटर ऐं अहम फ़ौजी हंध निशानो बणाया विया। पासदारनि इनक़लाब जे एरो स्पेस फोर्स जे कमांड ब्रिगेडियर जनरल मजीद मुसवी पंहिंजे सरकारी अकाउंट ते बयान में तस्दीक कई त जवाबी हमलनि जी नई लहर दौरान सजील मिज़ाइल फायर कया विया। इसराइली मीडिया मूजिबि तलाबीब ऐं ॿियनि कब्ज़े वारनि इलाइक़नि समेत घटि में घटि 141 ॿियनि हंधनि ते सायरन वॼा, जिन ज़रिए आबादकारनि खे
ईंदड़ मिज़ाइलनि खां ख़बरदार कयो वियो। ईरान जे पासदारनि इनक़लाब इसराइली वज़ीर नेतन्याहू ख़िलाफ़ सख़्तु बयान जारी कंदे चयो आहे त जेकॾहिं हू ज़िंदा आहिनि त ईरान जे अहम हदफ़नि में शामिल आहिनि। ईरानी पासदारनि नेतन्याहू खे ॿारनि जो क़ातिल क़रार ॾींदे चयो आहे त उन्हनि खे हर हालत में निशानो बणायो वेंदो। हूअ ईरानी हमले जो हदफ़ रहंदा। उन खां अॻु ईरानी मीडिया दावा कई हुई त ताज़नि मिज़ाइल हमलनि दौरान नेतन्याहू मारिजी चुको आहे, जॾहिं त इसराइली वज़ीर आज़म जी आफ़ीस उन्हनि ख़बरनि खे रद्द कंदे चयो त नेतन्याहू महफ़ूज़ आहे ऐं उन्हनि जे मरजण बाबति ख़बरूं बेबुनियाद आहिनि। अमरीका ऐं इसराइल जा ईरान ते हमला पिणु जारी आहिनि ऐं जंग पंहिंजे 16हें ॾींहं में दाख़िल थी चुकी आहे। ईरान जे शहर अफ़सान खे निशानो बणायो वियो, जंहिंजे नतीजे में घटि 15 माण्हू शहीद ऐं केतिरा ई ज़ख़्मी थिया। ॿिए पासे ईरान इसराइल ख़िलाफ़ भरपूर जवाबी कार्रवाई कंदे केतिरा ई मिज़ाइल फायर कया, जंहिंखां पोइ इसराइल जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सायरन वॼाया विया। मिठी में डॉक्टर जी ख़ुदकुशीअ वारे वाक़े जी जांच शुरू कई वई आहे। सिहत खाते सिंध जे सेक्रेटरी पारां सिविल अस्पताल जे चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर अब्दुल करीम शेख जी ख़ुदकुशीअ वारे मामले जी जांच लाइ जोड़ियल कमेटी मिठी पहुती। सेक्रेटरी सिहत पारां जोड़ियल कमेटी में DG हेल्थ वक़ार मेमन, डिप्टी सेक्रेटरी ज़ुहैब शेख ऐं ज़िले इंतज़ामिया जो नुमाइंदो AC मिठी उमैर अशरफ शामिल आहिनि। डॉक्टर अब्दुल करीम शेख जी ख़ुदकुशी वाक़े ऐं उन जे वायरल थियल ख़त ऐं मैसेज बाबति जांच लाइ पहुतल कमेटी मिठी जी DHO ऑफिस पहुची बंदि कमरे में पुछा ॻाछा शुरू कई। जांच कमेटी पारां MS मिठी, डॉक्टर हरीश जगाणी ऐं इल्ज़ाम हेठि आयल डॉक्टरनि तोड़े अमले समेत सीनियर सहाफ़ी मुमताज़ नोहड़ियो जा बयान बि कलमबंद कया विया। जांच कमेटी ख़ुदकुशी कंदड़ डॉक्टर अब्दुल करीम शेख पारां वाक़े खां अॻु सहाफ़ी खे मोकिलियल 2 सुफ़्हनि ते मुश्तमिल ख़त ऐं वॉइस मैसेज पाण वटि महफ़ूज़ कया। DG हेल्थ वक़ार मेमन ॿुधायो त असां जांच लाइ पहुता आहियूं, सबूत गॾु करे लाॻापियल इख़्तियारियुनि खे लिखत ॾींदासीं। जॾहिं त ॿिए पासे डॉक्टर जी ख़ुदकुशी वारे मामले में मेल नर्स मंठार भील, सरदार भील, स्टोर कीपर बरकत हिंगुर ऐं वार्ड बॉय रजब खे मुअतल कयो वियो आहे, जॾहिं त मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा पिणु कया विया। डॉक्टर वारे वाक़े में इंसाफ़ लाइ मिठी में सिंध यूनाइटेड पार्टी पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जो मुतालबो पिणु कयो वियो। हैदराबाद में पिणु आपघात कंदड़ डॉक्टर अब्दुल करीम शेख जी ख़ुदकुशी पोयां लिकियल माफ़िया ऐं खेसि ब्लैकमेल कंदड़नि ख़िलाफ़ प्रेस क्लब हैदराबाद ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिं मौक़े ते मुतालबो कयो वियो त फ़ौरी तौर ते जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। जॾहिं त इस्लाम कोर्ट में पिणु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते नौजवान शाइर मुर्तज़ा राहिमो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त डॉक्टर खे ख़ुदकुशी ते मजबूर कंदड़ किरदारनि खे वाइखो करे उन्हनि जे ख़िलाफ़ बेरहमानी जांच कई वञे। हुन जो वधीक चवणु हो त सदाम कल जीअं त सिविल अस्पताल मिठी जो डॉक्टर अब्दुल करीम जो जेको हुन पंहिंजो मौक़िफ़ ॾिनो आहे अथई त माण्हू जेके उन में ॼाणाया अथई त मंठार भील आहे या हरीश जगाणीअ वग़ैरह मूंखे जेको सो टॉर्चर करे रहिया आहिनि हिकिड़े मामले ते, त हुन चयाईं त आऊं बेॾोही आहियां ऐं उनखे बेॾोही हुजण जे लाइ उनखे ख़ुदकुशी करणी पवे थी। असां सम्झूं था त इहा हिकिड़े क़िस्म जी ख़ुदकुशी न आहे, इहो मर्डर आहे सिधो सऊं। इन जे पुठियां जेके बि हथ आहिनि, सियासी माण्हुनि जा हथ आहिनि, समाजी माण्हुनि जा जिन जा हथ आहिनि, उन्हनि माण्हुनि खे जेके एतिरा पावर में आहिनि ऐं उन माण्हू खे एतिरो टॉर्चर कनि था ऐं उनखे ख़ुदकुशी करण ते मजबूर कनि था, इहो हिकिड़ो सिधो सऊं मर्डर आहे। उन में MS खां वठी सरदार भील आहे, मंठार भील आहे, हरीश जगाणी आहे, जेके बि हिन में मुलविस अमलो आहे उनखे फिलफौर गिरफ़्तार कयो वञे ऐं गिरफ़्तारी खां बैदि उनखे बरतरफ़ करे सज़ा ॾिनी वञे। SUP जे मरकज़ी सदर ऐं सिंध एक्शन कमेटी जे कन्वीनर सैयद ज़ैन शाह ताज़ियती बयान में चयो आहे त सिविल अस्पताल मिठी जे चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर अब्दुल करीम शेख जी मुबैना ख़ुदकुशी ते दिली ॾुख जो इज़हार कयूं था। सैयद ज़ैन शाह वधीक चयो त डॉक्टर उहो अमल करण खां पहिरियां जेको ख़त में इज़हार कयो आहे उन मां साफ़ ज़ाहिर आहे त हीउ रियासती क़त्ल आहे, जंहिंजा पेरा हुकूमती इदारनि में वेठल वॾनि मनसबनि ॾांहुं वञनि था, जिन हर इदारे में करप्शन ऐं बेईमानी जो वहिंवार जाइज़ करार ॾेई छॾियो आहे।
जिते शरीफ़ ऐं ईमानदार आफ़िसर मरी मरी जीए थो या डॉक्टर करीम शेख वांगुरु तंग अची पंहिंजी ज़िंदगी जो ॾीओ उझाए छॾे थो। सैयद ज़ैन शाह चयो त असांजी सोसाइटी हर गुज़रंदड़ ॾींहं सां गॾु बिगाड़ जो शिकार थिए पई, पर हुकूमती धुर ते उन जो को असरु न आहे। हिन क़िस्म जा वाक़िआ असांजूं अखियूं खोलण लाइ खोड़ आहिनि। सैयद ज़ैन शाह वधीक चयो त हिन केस जी पिराइती अदालती जांच कराए मुलवस धुरियुनि खे सख़्तु सज़ा ॾिनी वञे, जीअं डॉक्टर अब्दुल करीम शेख ऐं संदसि वारसनि सां इंसाफ़ थी सघे। हैदराबाद जे सिंध दोस्त वकील एडवोकेट धणी बख्श सोलंकी जे घर ते एक्साइज़ पुलिस जे डायरेक्टर मोहम्मद अली बलोच जी अॻुवाणी में चढ़ाई करे खेसि सख़्तु तशदुद जो निशानो बणायो वियो। जीअं सिंध तहरीक जे मरकज़ी अॻुवान अनवर बुर्दी ऐं ॿियनि जारी कयल बयान में एडवोकेट धणी बख्श सोलंकी जे घर ते एक्साइज़ पुलिस जे डायरेक्टर मोहम्मद अली बलोच जी अॻुवाणी में सिंध पुलिस ऐं रेंजर्स जी चढ़ाई ऐं तशदुद जी मज़म्मत कई। जारी कयल बयान में हुननि चयो त बिना कंहिं क़ानूनी जवाज़ जे क़ौमी कारकुन ऐं क़ौमी वकील जे घर ते चढ़ाई करणु, संदसि घर जे तक़दुस खे पैमाल करणु, औरतुनि ऐं ॿारनि में ख़ौफ़ ऐं हिरास पैदा करणु ऐं हिकु बाशऊर वकील सां अहिड़ो रवैयो इख़्तियार करण जी मज़म्मत करियूं था। हीउ वाक़ियो रियासती दहशतगर्दी आहे। कंहिं क़ानूनी जवाज़ खां सवाइ क़ौमी कारकुन ऐं वकील जे घर ते चढ़ाई कई वई। इंसानी हक़नि जी खुलियल भञकड़ी कई वई, जंहिंजी जीअं सिंध तहरीक सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत करे थी। जीअं सिंध तहरीक इंसानी हक़नि जे तनज़ीमनि ऐं आला इख़्तियारनि खां मुतालबो करे थी त वाक़े जो फ़ौरी नोटिस वठी शफ़ाफ़ जांच कराई वञे ऐं मुलविस एहलकारनि ख़िलाफ़ सख़्तु क़ानूनी कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। अवामी तहरीक पारां मुल्क में वधंदड़ महांगाई, ईरान मथां अमरीकी जारियत ख़िलाफ़ सॼी सिंध में एहतिजाज जो ऐलान कयो वियो आहे। 17 मार्च ते हैदराबाद में पिणु एहतिजाज कयो वेंदो। अवामी तहरीक जी मरकज़ी कमेटी जो इजलास मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी जी सदारत हेठि हैदराबाद में थी गुज़रियो। इजलास में मुल्की ऐं आलमी सूरतहाल जो तफ़सीली जाइज़ो वठी चयो वियो त आलमी साम्राज अमरीका पंहिंजी हठ धर्मी ज़रिए सॼी दुनिया जे अमन खे सख़्तु ख़तरे में विझी छॾियो आहे। अमरीका ऐं इसराइल जा मुसलसल हमला ऐं सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामनाई स्कूल जे मासूम ॿारनि बेगुनाह माण्हुनि खे क़त्ल करण वारो सिलसिलो इंतिहाई शर्मनाक अमल आहे। ईरान मथां अमरीकी हमलनि ते पाकिस्तान जो मौक़िफ़ अमरीकी साम्राज जे मुफ़ाद वटां आहे। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त मुल्क में वधंदड़ महांगाई ऐं ईरान मथां अमरीकी जारियत ख़िलाफ़ सॼी सिंध में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। रसूल बख्श पलीजीअ साहिब जी 8वीं वरसीअ जे मौक़े ते जलसो मुनक़िद कयो वेंदो, जंहिंजी तयारी लाइ कमेटी पिणु क़ाइमु कई वई। जॾहिं त इजलास खे ख़िताब कंदे अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी चयो त अमरीकी साम्राज मासूम ॿारनि खे शहीद करे ज़ुल्म जबर ऐं बर्बरीअ जी इंतिहा कई आहे। गॾियल क़ौमनि समेत आलमी बिरादरी खे ईरान जो दिफ़ा ऐं जवाबु तस्लीम करणु घुरिजे। ईरान आलमी साम्राज ख़िलाफ़ टीं दुनिया जे मज़लूम क़ौमनि जी जंग विढ़ी रहियो आहे। अमरीकी जारियत ख़िलाफ़ ईरान पंहिंजे बचाव जी जंग विढ़े पियो। पाकिस्तान खे ईरान जी गैर मशरूत हिमायत करणु घुरिजे। पाकिस्तान खे ईरान लाइ दवाऊं, खाद खुराक मोकिलणु घुरिजे ऐं ईरान जे पेट्रोलियम ऐं पाणी ज़ख़ीरनि मथां अमरीकी इसराइली हमलनि ख़िलाफ़ गॾियल क़ौमनि में करारदाद पेश करणु घुरिजे। छाकाणि त ईरान जे पेट्रोलियम ज़ख़ीरनि ते थींदड़ हमलनि सबबि ईरान सां गॾु पाकिस्तान में माहौलियाती तबाही अची रही आहे। उन्हनि हमलनि जे करे ईरान ऐं पाकिस्तान समेत सॼे ख़िते में साह जूं बीमारियूं पखिड़जंदियूं। अमरीकी जारियत सबबि माहौलियाती ऐं मुआशी नुक़सान बर्दाश्त करे रहिया आहिनि। हुननि वधीक चयो त सरकारी मुलाज़िमनि जे पघारनि में 5 खां 3% पघारूं घटाइण वारो वज़ीर अज़म जो ऐलान अवाम दुश्मन आहे। मुलाज़िमनि जूं 3% पघारूं घटाइण बदिरां 1 खां 16 ग्रेड जे मुलाज़िमनि जूं 3% पघारूं वधायूं वञनि। मज़दूरनि जी पघार बि वधाई वञे। महांगाई ऐं बेरोज़गारी खे ख़तमु करण लाइ हंगामी उपाउ वरिता वञनि। भाषा डैम समेत समूरनि डैमनि जो कमु फौरी तौरु रोके सिंध पंजाब पाणी ठाह 1945 तहत सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी ॾिनो वञे। इजलास में अवामी तहरीक जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी एडवोकेट साजिद हुसैन मैसर, मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कात्यार,
सतार रिंद, लाल जरवार, महानूर मला, काशिफ भुट्टो ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। मोरो साने जे 50 क़ैदियुनि जे घरनि में मायूसी, ईद जूं ख़ुशियूं बि ख़तमु थी वियूं। जॾहिं त वारस मुसलसल रियासती अज़ाब भोगण लॻा। काल्ह प्रेस क्लब अॻियां एहतिजाज करे बेगुनाह क़ैद थियल माण्हुनि जी आज़ादी जो मुतालबो कयो वियो। मोरो साने में बेगुनाह क़ैद काटींदड़ भट्टी, रुस्तमाणी, लिगारी, रिंद, कलोड़ा, खोखर ऐं जोया बिरादरियुनि जे वारसनि, ॿारनि ऐं नियाणियुनि समेत एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एहतिजाज जी अॻुवाणी एडवोकेट इसरार अहमद भट्टी, मोहसिन अली रुस्तमाणी, एडवोकेट नसीर अहमद खोखर, अली दोस्त रिंद, नवाज़ अली कलोड़ो, हुसैन बेश खोखर ऐं वसीम सजाद लगारी करे रहिया हुआ। उन मौक़े ते हुननि चयो त मोरो साने में बेगुनाह 10 महीननि खां 50 खां मथे माण्हू डिस्ट्रिक्ट जेल नौशहर फिरोज़ में क़ैद आहिनि। असांजा प्यारा समद भट्टी, अकरम भट्टी, सजाद खोखर, इमरान जोयो, आमिर कलोड़ो, मुमताज़ रिंद, कामरान रुस्तमाणी, फैज़ मोहम्मद, जीवन लगारी, अली अहमद लगारी, सदाम लगारी ऐं ॿिया बेगुनाह क़ैद थियल आहिनि। उन्हनि जो केस बि कोन था हलराइनि ऐं ज़मानतूं करण बि नथा ॾियनि। उन्हनि जो केरु ॾोह त ॿुधाए बेगुनाह क़ैदियुनि लाइ इंसाफ़ जा दरवाज़ा छो बंदि कया विया आहिनि। उन्हनि क़ैदियुनि जा ॿार घर भातियुनि वालदेन हूंदे बि बेसहारा बणिजी चुका आहिनि। हुननि चयो त असांखे सदाईं कूड़ा दिलासा ॾिना पिया वञनि। असां चाहियूं था त इन साने जी अदालती जांच थिए, इहा बि नथा कराइनि। असां जूं ईद वारियूं ख़ुशियूं बि ख़तमु थी वियूं आहिनि। क़ैदियुनि जा मासूम ॿार ऐं नियाणियूं हर वक़्तु ज़ारो क़तार रुअंदा रहनि था। उन्हनि जे दर्दनि जो दरमान केरु थींदो? हिन थींदड़ ज़ुल्म जो हिसाब किताब केरु ॾींदो? मोरे जी शरीफ़ ग़रीब पोरितनि मज़दूरनि सां जबर, ज़ुल्म, बरबरीत छो आहे? हुननि चयो त सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार सभिनी बेगुनाह क़ैदियुनि खे आज़ादु करण जो हुकुम ॾिनो हो, पर उहे कहिड़ा माण्हू आहिनि जेके क़ैदियुनि जी आज़ादी लाइ रुकावटूं बणियल आहिनि? उहे माण्हू नथा चाहिनि त बेगुनाह क़ैदी आज़ादु थियनि। मज़लूम क़ैदियुनि जे वारसनि सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस, सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस ऐं सूबाई घरू वज़ीर खां मुतालबो कयो त ईद खां अॻु मोरो साने जे सभिनी बेगुनाह क़ैदियुनि तां कूड़ा केस ख़तमु करे उन्हनि खे आज़ादु कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। जस्कम पारां बदअमनी, मंशात ऐं समाजी बुराइनि ख़िलाफ़ एहतिजाजी तहरीक जी शुरूआति कई वई आहे। पडेदन में जस्कम पारां बदअमनी, मंशात ऐं समाजी बुराइनि ख़िलाफ़ अमन मार्च कयो वियो। एहतिजाजी मार्च जी अॻुवाणी रोस्तम शर, सुहेल पल, ज़ुएब अंसारी, इमरान चांडियो ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाणनि जो चवणु हो त इंतिज़ामिया बदअमनी, मंशात ऐं समाजी बुराइनि खे रोकण लाइ के बि क़दम न आहिनि खंया। पडेदन ऐं भरपासे में फुरूं, धाड़ा, क़त्ल रोज़ जो मामूल बणिजी चुका आहिनि। पडेदन में मंशा जो विकिरो सरेआम थिए पियो, जंहिं करे समूरियूं बुरायूं वधनि थियूं। एहतिजाज कंदड़ SSP नौशहरो फिरोज़ ऐं ॿियनि इख़्तियारनि खां मुतालबो कयो त पडेदन में मंशात ऐं बदअमनी ते ज़ाब्तो आणे रवासियुनि जी बेचैनी ख़तमु कई वञे। GA सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो मरकज़ी क़ियादत ऐं सान्या वंदन सां गॾु टंडे बहावल पहुची सिंध जी सुरमी अमड़ जिंदो चांडियो वटि इफ़्तार कई। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे GA सिंध मुहाज़ जे सरबराह रियाज़ चांडियो चयो त सिंध मुसलसल आमरियत ऐं ज़ुल्म सां मदे मुक़ाबिल रहंदी पई अचे। टंडो बहावल जे मासूम ऐं बेगुनाह नौजवाननि खे ज़मीननि ते नाजाइज़ कब्ज़े जे लाइ अमड़ जिंदो जे गभरू पुटनि खे शहीद कयो वियो। सिंध जी बहादुरी जी अलामत बणियल किरदारु अमड़ जिंदो वटि पहुची इफ़्तार कई ऐं ईद जो सामान ॾिनाऊं। अमड़ जिंदू जे घर मीडिया सां ॻाल्हाईंदे रियाज़ चांडी चयो त जॾहिं क़ौमूं ग़ुलाम थींदियूं आहिनि, वतन ग़ुलाम थींदो आहे त क़ौमनि जे बाशूर फ़र्दनि ते ज़िम्मेवारी आइद थिए त पंहिंजे उत्साहींदड़ किरदारनि ॾांहुं रुजू करे क़ौमी हीरोज़ खे ख़िराज पेश कनि। अहिड़ी रीति सिंध जे वेझे माज़ीअ जी तारीख़ में अमड़ जिंदो जो किरदारु तारीख़ में अमर रहणो आहे। अमड़ जिंदो सिंध जे माण्हुनि लाइ मिसाल आहे। सिंधी क़ौम खे जाॻण जी ज़रूरत आहे। अॼु बि SIFC ज़रिए सिंध जे ज़मीननि ते कब्ज़ो कयो पियो वञे, ॿेरनि खे तबाह कयो पियो वञे। न फ़क़्ति ज़मीन पर हज़ारे ॻोठनि जा ॻोठ खसिया पिया वञनि, जबल पहाड़ खसिया पिया वञनि, खीर थर कारुंजर खसियो पियो वञे। इंसाफ़ जे हसूल लाइ वेढ़ो ज़ालमनि कातिलनि खे फाही जे फंदनि ताईं पहुचायो। लालचनि, मरातनि ऐं खून विकण खे अमड़ जिंदू थुॾियो हो।
सिंध जे माहिरनि बुज़ुर्गनि ऐं नौजवाननि खे अॼु टंडो बहावल जी सरज़मीन ते शहीदनि खे ख़राज पेश करणु आया आहियूं। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे रियाज़ चांडीअ वधीक चयो त अमर जिंदो सिंध जी वेझे तारीख़ जी सूरमी आहे जंहिं पंहिंजी ज़मीन जे बचाइण पंहिंजे पुटनि जे बेगुनाह क़त्ल जे ख़िलाफ़ सिंध में हिकिड़ी नई मज़ाहिमत ऐं नओं उत्साह ॾिनो। हिन जाइ ते मां तॾहिं आयो हुउसि जॾहिं हिते इहो कहरी वाक़ियो थियो हो। नवाज़ शरीफ़ जे दौर में फौजी जनता अचे हिकिड़ो कयो ऐं पोइ मूंखे फ्लाई कमेटीअ जे दोस्तनि साईं मंज़ूर मेमून साहब, साईं नाराई साहब जेके कयूं सरोही जेके दोस्त हुआसीं, असां इहा गॾियल कयोसीं मशावरत त इफ़्तार त जनरली हिकिड़ो जे लाइ इन रमज़ान जे महीने में जिते माण्हू वॾियूं दावतूं ऐं हुकुमरान उते वञनि था ऐं ॻाल्हाइनि था, वॾी इफ़्तार थिए थी, तंहिं करे उन किरदार वटि छो न हलूं ऐं उते वेही सॼी सिंध खे ॿुधायूं त सिंध जूं माउरूं, धीअरूं, भेनरूं, बुज़ुर्ग, नौजवान उन्हनि सभिनी खे अमर जिंदो जी कयल जदोजहद मां उत्साह वठणु खपे। ही अॼु बि असांजे लाइ इंस्पायरेशन ऐं उत्साह जो सबबु आहे हिन जी मौजूदगी। ही घर ऐं मां फ्लाई कमेटी जे हिननि दोस्तनि खे जेको सिंध जो शऊर आहिनि, फ़िक्रे साईं जीएम सईद सां लाॻियापल माण्हू असां अॼु हिते सभु हिते वेठा आहियूं। जीअं महाज जी सॼी क़यादत भाउ डॉक्टर खुशहाल दास कालाणी, मुंहिंजो भाउ एडवोकेट परवेज़ कुरैशी, इलाही बख़्श, चाचड़ राहुल चोलियाणी, महराब खोसो, हैदर खान चांडियो, आसिफ जरवार, परवेज़, इहे जेके माण्हू आया हूं, अवां सॼी हीअ टीम। सो सिंध ॾिसे त सॼी सिंध अमर जिंदो जी सलामी आहे। क़ौमूं जॾहिं ग़ुलाम हूंदियूं आहिनि, वतन ग़ुलाम थींदा आहिनि, तॾहिं उन्हनि जूं सरहदूं, ज़मीनूं, वसीला, वजूद महफ़ूज़ न रहंदो आहे। अॼु बलोच माउरूं, धीअरूं बलूचिस्तान जे सरज़मीन जो तहफ़ुज़ करण लाइ जेलनि में बंदि आहिनि ऐं वड़नि थियूं। त सिंधी ॾिसनि त सिंध जूं माउरूं अमर जिंदो जी सूरत में बि विड़ियूं, ही मायूस थियनि था त सिंध ॿिए हंधि तहरीकूं हलनि थियूं, नथियूं हलनि। सिंध हिन पंहिंजी माउ खे ॾिसे, नौजवान हिन पंहिंजी अमड़ खे ॾिसनि त हिते फ़ौजी जनता जेको ज़ुल्म कयो हो, बर्बरियत कई हुई, उन कातिल खे उन फाही जे अंजाम ते पहुचाइण लाइ पेट्रोल विझी हिन न्याणियुनि समेत बि पाण खे बाहि ॾिनी। त सिंध में इंसाफ़ नथो मिले। इंसाफ़ जे हुसूल लाइ हिकु तरफ़ ज़ालिमनि हिन जा पुट शहीद कया, ॿिए तरफ़ हिननि जूं धीअरूं उन्हनि मथां पेट्रोल हारे पाण खे बाहि ॾिनी। त मां हिन मुक़दस ॾिहाड़े ते, रमज़ान जो मुक़दस ॾिहाड़े ते ऐं हिन मुक़दस महीने में अॼु टंडो बहावल जे शहीदनि खे ख़राज पेश करण जे लाइ ही साईं जीएम सईद जा सभु पैरोकार असां हिते मौजूदु आहियूं। त सिंध जे माण्हुनि खे अर्ज़ु कंदुसि त जेका सिंध हुकुमराननि बर्बाद कई आहे, जेका सिंध डिघे अरसे खां 80 सालनि खां पंजाब जी ग़ुलामी जे हेठि आहे, उते मां अमर जिंदो खे ॾिसनि, अमर जिंदो खे ॾिसी उत्साह हासिल कनि। ख़ैरपुर भरिसां नामालूम हथियारबंदनि हथां फुरत दौरान मज़ाहिमत ते क़तल कयल नौजवान जे वारसनि लाश रखी एहतिजाजी धरणो हंयो। बिलाल विस्तड़ोअ खे क़तल करण वारे वाक़े ख़िलाफ़ विस्तड़ा बिरादरी जे माण्हुनि SSP ऑफिस ख़ैरपुर अॻियां लाश रखी धरणो हणी नारेबाज़ी कई। उन मौक़े ते वारसनि चयो त अहमदपुर थाणे जी हद में गुज़िरियल राति 3 हथियारबंदनि फुरत दौरान मज़ाहिमत ते असांजे नौजवान बिलावल खे गोलियूं हणी बेदर्दी सां क़त्ल कयो। हुननि मुतालबो कयो त फौरी तौरु कार्रवाई करे कातिल गिरफ़्तार कया वञनि। तंगवाणी में नौजवान खे खंबे गुम करण वारे वाक़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी सिंध बलूचिस्तान शाहरा खे बिलाक कयो वियो। बासर जे चवण ते नौजवान अली बेग उर्फ़ बाबन मलक खे पुलिस खंबे गुम करे छॾियो।
जॾहिं त खंबे गुम करण वारे वाक़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त तंगवाणी पुलिस अमलदारनि एजाज़ खोसो, इम्तियाज़ खोसो ऐं ॿियनि बिना जवाज़ बासर जे चवण ते दुकानदार पोहरियत अली बेग मलिक खे खंबे गुम करे छॾियो आहे। ख़दशो आहे त पुलिस बासर जे चवण ते नौजवान खे कूड़नि केसनि में फासाए को जानी नुक़सानु कंदी। हुननि SSP कशमोर मोहम्मद मुराद गांगरो समेत पुलिस जे आला इख़्तियारनि खां घुर कई त नोटिस वठी मामले जी अणधुरी जांच कराए नौजवान खे आज़ादु करायो वञे। धरणे में शहरी इतिहाद अॻवान किफ़ायतुल्ला खोसो, पाकिस्तान राह हक़ पार्टी अॻवान मौलाना शाहमर बखराणी, क़ौमी अवामी तहरीक जे अॻवान रबरीने मलक ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। हिंगोरजा मां 8 ॾींहं अॻु खंबे गुम कयल शाह लतीफ़ यूनिवर्सिटी ख़ैरपुर जे शागिर्द फरहान चांग जी बाज़ियाबी लाइ वारसनि पारां चोथे ॾींहुं बि एहतिजाज जो सिलसिलो जारी रखियो वियो। एहतिजाज जी अॻवानी गुलाब चांग, जुमन चांग, रखण भुट्टो, हाकिम ॾाहिरी ऐं ॿिया करे रहिया हुआ। बुख हड़ताली कैंप ते एहतिजाज कंदड़नि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 8 ॾींहं अॻु मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस फरहान चांग जे घर मां गिरफ़्तार करे गुम करे छॾियो, जंहिंखे अञा ताईं ज़ाहिर नथो कयो वञे। हुननि चयो त जेकॾहिं फरहान चांग खे जल्द आज़ादु न कयो वियो त एहतिजाजी तहरीक हलाईंदासीं। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पली जे अफ़गानिस्तान मां पाकिस्तान ते हमलनि जी मज़म्मत कंदे चयो आहे त अफ़गानिस्तान खे दहशतगर्दनि जी पनाह गाह बणायो वियो आहे। सिंध समेत सॼे मुल्क में लखें ग़ैर क़ानूनी अफ़गानी मौजूदु आहिनि, जिन खे फ़ौरी तौरु नेकाली ॾिनी वञे। PP शहीद भुट्टो जे मक़ामी अॻवान काशिफ़ बाग़ी जे क़त्ल केस जी जाच लाइ पुलिस जी ख़ुसूसी टीम जोड़ी वई आहे, जंहिंजो सरबराह DSP कासिमाबाद बशीर अहमद खुहारो मुक़ररु कयो वियो आहे। जॾहिं त 3 ॾींहनि अंदरि जाच मुकमिल करे रिपोर्ट ॾियण जो हुकुम पिणु ॾिनो वियो आहे। PP शहीद भुट्टो जे अॻवान काशिफ़ बाग़ी जो लाश 2 ॾींहं अॻु कासिमाबाद जे इलाइक़े में क़ाइम प्लाज़ा जे हिक फ्लैट मां हथु आयो हो। काशिफ़ बाग़ी खे मथे में गोली लॻल हुई। काशिफ़ बाग़ी जे क़त्ल जो केस बिल्डर आफ़ाक़ ऐं वलीद फारूकी समेत 2 नामालूम माण्हुनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। क़त्ल जी FIR कासिमाबाद थाणे ते काशिफ़ बाग़ी जे भाउ मोहम्मद आसिफ़ जी फ़रियाद ते दाख़िल कई वई आहे। FIR में ॼाणियो वियो आहे त संदसि भाउ काशिफ़ बाग़ी खे बिल्डर आफ़ाक़ क़त्ल जी धमकी ॾिनी हुई। काशिफ़ बाग़ी कासिमाबाद जे सिंध काटेज प्लाज़ा जे 3 मंज़िल ते रहंदड़ ऐं असल सामारे जो रहवासी हो। राधण में रेलवे प्लेटफार्म ते शहरियुनि मामा नज़ीर अहमद बिरोही, सोशल वर्कर हुसैन बख्श बिरोही, मज़हर भंड, शौकत अली जावरी ऐं सिजाद जोखियो जी अॻवानी में राधण रेलवे प्लेटफार्म ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते हुननि चयो त रेलवे इंतिज़ामिया लाहौर पारां तेल जे वधंदड़ क़ीमतनि ऐं माली ख़सारे खे जवाज़ ॼाणाए कोटड़ी, सेवण, दादू, राधण, लाड़काणे ते हलंदड़ मोहन जो दड़ो एक्सप्रेस बंदि करे छॾी आहे। हुननि मुतालबो कयो त जेका नाइंसाफ़ी आहे, मोहन जो दड़ो ट्रेन फ़ौरी तौरु ॿीहर हलाई वञे। ककड़ मां माल जे चारे तौरु कराची ॾांहुं वेंदड़ बोह सां भरियल सवें ट्रकनि खे पुलिस पारां रोकण वारे वाक़े ख़िलाफ़ अला बख्श शाही, बशीर भुरगड़ी, मोहम्मद अशरफ शाह ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मोरो में औरत मुड़ुस ख़िलाफ़ एहतिजाज कंदे तहफ़ुज़ जो मुतालबो कयो। शाहिदा राजपूत मुड़ुस जे मुबैना ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो ऐं हुन चयो त तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। टंडे अलैयार भरिसां ख़्वाजा स्टाफ जे रहवासी भील बिरादरी जे औरतुनि, मर्दनि ऐं ॿारनि पारां नामालूम माण्हुनि तरफ़ां घर ते हमिलो करे फायरिंग करण वारे वाक़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते कामरेड कांजीमल भील ऐं ॿियनि चयो त असां जे इलाइक़े में FGA जे नाले सां सोशल इदारो आहे, जंहिं ते मुअतल हुजण बावजूदु 62 माण्हुनि कब्ज़ो कयो आहे, जॾहिं त असल मालिक जेको ॿाहिरि मुल्क में रहे थो, जंहिं पारां इदारे जा समूरा इख़्तियार दाऊद मसीह नाले शख़्स खे ॾिना विया आहिनि, जंहिंजो केस पिणु हलंदड़ आहे। दाऊद मसीह हिकु ग़रीब माण्हू आहे जंहिंजी मदद करण लाइ साथ ॾेई रहिया आहियूं। इलाइक़े जा 62 इदारे ते ज़ोरी कब्ज़ो करणु चाहिनि था, जंहिंजे करे उन्हनि हमिलो बि कयो। असांजे घरनि ते बि हमिलो कयो वियो। हुननि चयो त हमले जे जवाबदारनि खे फ़ौरी तौरु गिरफ़्तार कयो वञे।
हैदराबाद जे हाली रोड वारे इलाइक़े मां अगवा ॼाणायल निगरी हानी वल्द मोहम्मद इमरान खे पुलिस पारां बाज़ियाब करण जी दावा कई वई आहे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। सिंध जो क़ौमी आवाज़ वॉइस ऑफ सिंध लंडन वेब रेडियो ऐं TV चैनल जेको गुज़िरियल 13 सालनि खां सिंध सां थींदड़ ज़्यादतियुनि नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ सगारो आवाज़ बणिजी दुनिया जी कुंड कुड़छ में पहुचे थो। सिंध तोड़े दुनिया जे मुल्कनि में सिंधियुनि सां थींदड़ ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़ उथंदड़ आवाज़ खे बेबाकी सां नशर करे थो। वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर क़ौमी जदोजहद जो अहम मोर्चो आहे जंहिंखे अव्हांजे माली सहकार जी सख़्तु ज़रूरत आहे। इन आवाज़ खे घर घर ऐं शहर शहर पहुचाइण लाइ पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु अदा कयो। चैनल जे लिंक खे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो। बैनर ते ॾिनल फ़ोन या ईमेल ते राबितो करियो। इन ते ई प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।